पई न यही न खबर इन हाजी शरीफ के हथ सा वरगिलाए इन बसरा हथ सा बहादुर के जहर ॾियण जी कोशिश कई ते जीअं नालो ससी जो खराब थे अल्लाह पुजंदो इन बसरा के बते दी माण्हुनि जा घर फिटाईंदी रुगो बसरा न बेबी पर यो कबूतर भी ईअं अथई हुतां जी ॻाल्हि हिते हितां जी ॻाल्हि हुते गिला गिबत करे वॾनि माण्हुनि जी चमचागिरी करे पैसा कमाईंदा अथई तूं बि घटि नाही जंहिंखे तो अछो लटो ॾिसी लेसूअड़ जे गिगा वांगुरु तो चुंबड़ी पई ॼण को हुतां वटा परणियल हुजे ओ बेबी असां मुर्शिदनि जा पिटियल आहियूं असां न्याणी जो ॿार आहे ई कोन रुगो नर अथई मोहम्मद ॿाहिरियां तव्हांजे खानदान के केड़े खानदान मां आड़ी आया पिटियल मुझे मथे में लगान अड़जी वयम मां छिती लगी पई आज बेबी याक न पता का हाशिम खान मां समझा दो तवा जो भाव खतरे का बाहर आए डॉक्टर साहब तवा जी मेहरबानी ये गाल तो मसलो थाने दे थियो आहे इने करे इने केस जी का खबर काने न त मां अवां के घर वञण जी इजाज़त ॾेई छॾियां डॉक्टर साहब ही असांजे पंहिंजे घर जो मसलो आहे जेके असां थाने ते खणी वञण नथा चाहियूं ठीक आहे मां तव्हांखे दवाऊं लिखी थो ॾियां तव्हां मरीज़ खे भली घर वठी वञी सघो था ऐं हा मरीज़ फ़िलहाल नरम ग़िज़ा खाराइजो जेकॾहिं को मसलो थियो त वरी मां वेठो तवा जी वडी वडी मेहरबानी हाशिम पुट गाड़ी घुराए वठंदा देखे घर वठी हलो चाचा सुमर पहिरियां आदा पले खे ॾिसूं पोइ गाड़ी घुरायूं था चाचा सुमर मां गाड़ी कराए तो अचां तव्हां तैयारी कयो साईं दादा हल ताल अता मोकल थी वई आहे हाणे डॉक्टर चए थो तव्हां घर वञो अल्लाह रहम कयो अदा सुमर वरी बि तसली करे वठजांइ माता को वरी मसलो न पैदा थिए को मसलो न आहे अदा हाणे लॻी तूं घर हल तूं सच तो चवीं न हा हा मां सच थो चवां अबू कमदार खैर ता है ना खैर आ साईं खैर आ तां जी त इन तर में इज्जत आ नालो आ इने करे तां में कम पियो आ अबू कमदार खैर ता है यो माफ कजो बाबा साईं ता वञो काथे ता पिया हाशिमारन दे तो वञा हाशिमारन जे मोते टांकी घुमी पई थई वडेरा अनवर पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे अबू कमदार तो खबर आहे तू कैसा पियो ॻाल्हाई हा हा वडेरे अनवर सां तो ॻाल्हाया जंहिं हाशिम खान के पनाह ॾेई ऐं हुनजो रस्तो साफ़ कराए रानी के तलाक ॾियारी ऐं हुन सां शादी कराई उन वडेरे अनवर सां तो ॻाल्हाया ऐं ॻाल्हाया तो त मुंहिंजे पुट ते टिंडड़ी तूं चढ़नि टिंडड़ियूं तूं त सफ़ा को बेहूदो आहीं नबू तोसां त ॻाल्हाइण ई जाइज़ न आहे बस पट अहिड़नि जी खणबी आहे जेके जवान न हुजनि जवान न नबू तूं त सफ़ा लांघण लाइ अल्लाह अकबर उहे कहिड़ियूं इज़तूं जेके मुड़ुसनि खे ज़हर ॾींदियूं ही चवीं छा तूं नबू कमदार दुआ कर वडेरा अनवर जो बहादुरड़ो बची वियो अथई न त ज़ाल त मानी में ज़हर मिलाए ॾिनोसि हा थी वई न चोॾहीं तबक रोशन ज़हर पियल मानी पलियो खान खणी वियो पंहिंजे ॼाटे ॾे माण्हू त
ॼाटनि खे इज़त ॾींदा आहिनि आशमारा ज़हर उनखे मारी न था नबू कमदार तू ये बोता नणी मुके पछराइण तो चाहे तोखे कोन थो मच्छराया तू गाॾी फेरा वञी पले खाइण खां पुछी अच इन में हुननि जी त काफ़ी आहे बसरा बाप रे घर में नौकरी थी करी छाजे लाइ पेट पालण जे लाइ ॿियो वरी छाजे लाइ थी कयां पई नौकरी थी करे छाजे लाइ पेट पालण लाइ न घर फिटाइण लाइ बाप रे घर में बाहि बारण लाइ मोआ रिढ मोआ मां छो घर फिटाईंदसि हा मां को तो जेड़ी आहियां वडेरा निंड मां उथनी कोन था अगई कवरो झली बीठा हुने हारन से भी कोन के अटड़े से मुंडो रेछे मुंडो बसरा मत्ता मुझे मथा इल्जाम आयो तई या चोटी कपे थोड़ो कंदो साए मां तवे थियो नक पटे नुटो कंदी साए अमेरिकी सुंढी तू इने नमण दिया तोखे जे लठनी मार न नमन तमा रजा करोला कई पुटरी नया बसरा बसरा माने पुत्रा ये दई नहीं आईया सुनी शायद तो के खबर ही ना है एकड़ो क्लाक अग में तो जड़ियों पकड़ काए भैया पर मुखे गिड़काण ला तो के 3 फुट जो वात खपे 4 इंच जा दंत खपन जकी तो वटाए नी काना मुकाबला ला तैयार थी वन बसरा रईस सोढे जो सिकंदर के धमकाइण के डोह का घट ना है मावा जी अमन पसंद शख्सियत के दिसंदे को भी कदम न खयो आए राणा साहब ता सही था चो पर सोढे जेड़े जज्बाती कदम खणण जो कारण दिलावर जे रूह जो मयारू आहिनि बकौल सोढे जे त दिलावर उन जे ख्वाब में आयो ऐं उन जे ज़मीर खे झंझोड़ी जंहिंजे करे न इहो कदम खयो मञा तो त बेगुनाह मारिया विंदड़ माण्हू शहीद आहिनि ऐं शहीद ज़िंदा आहिनि ऐं हुननि जो रूह कंहिं महिल बि किथे अची सघे थो ऐं कुझु बि चई सघे थो ऐं तव्हां ऐं असां जेके हाशिम ऐं सिकंदर विच में फ़ैसिलो कयो ऐं ॿिन्ही जे विच में पैदा थियल विछा ख़तमु कराया दुश्मनीअ जे हिकु वॾे वार खां बची वियासीं जेकॾहिं हाणे सोढो सिकंदर ते हमलो कंदो त रईस काबू खान उहो इख़लाक़ी ऐं कानूनी तौरु गुनाहगार सॾिबो उन जी सज़ा खां न तव्हां उनखे बचाए सघंदो न आउं बिल्कुलु अवां सही था चओ राणा साहब माण्हूअ खे अहिड़ो कदम खणण खां अॻु में थोरो सोचणु घुरिजे हिकु कबीलो ॿिए कबीले ते बारूद जी बरसात थो करे एवज़ में छा थो थिए माण्हू था मरनि इंसानियत जो क़त्ल थो थिए ऐं असांजा वॾेरा उन क़त्ल ते जरगाह करे उन्हनि क़त्लनि जी क़ीमत था वसूल कनि माण्हूअ जे रत जो एवज़ मिल्कियत वठणु वॾो गुनाह आहे ग़रीब जे रत जो सौदो करणु किथां जो इंसाफ़ आहे राणा साहब मां बि इहो ई थो चाहियां त हितां जा माण्हू अनाऊं छॾे मिड़ी मुठ छो नथा थियनि थोरी थोरी ॻाल्हि ते हिक ॿिए सां विढ़ण बजाए हिक ॿिए जी आथत ऐं आसरो छो कोन था बणजनि काश असांजी क़ौम ने किसे खे सम्झे जहालत जे अंधेरे मां निकिरी ऐं इल्म जी रोशनी में ज़िंदगी गुज़ारे त कहिड़ो न सुठो थिए पर अलाए छो अञा बि के माण्हू आहिनि जेके ऊंदहि जा आदी थी विया आहिनि ख़ैर मां सोढे खे सम्झाईंदुसि मुंहिंजो यार मौत सां मुहाॾो अटकाए मोटियो आहे अदा भलिया तूं आराम कर बाबा बाबा मूं मथां जेको इल्ज़ाम लॻो आहे उन जी सफ़ाई पेश करण जे लाइ हिकु पीउ जे आॾो मूं वटि कोई लफ़्ज़ ई न आहे अदा वॾा हिनखे चयो त पंहिंजो वात बंदि रखे ऐं असांजे कुलनि ते एतिरो भार न रखे जेको असां खणी न सघूं छो त अॻ में भार खणी खणी असांजा कुल्हा फटिजी पिया आहिनि चाचा
चाचा तू भी मुझे ये तो समझी चाचा जगह ताज रत में दगा ना है तो कोई मुझे रत में दगा कितना है चाचा ससी हिन वक्त मुझे रत में कावड़ क्रोध भरियला किथे या कावड़ मुझे दिमाग ते चढ़ी न वने मां चवे तो मुझे अॻियां हली वञ डरी वञ हितां चाचा पानी कावड़ की कटाने जिलाए मुझे नड़िया पे हथ विच आई मुके घुटोने मुके चाचा तुझी कावड़ का ये ससी कुर्बान चाचा पर चाचा मुके मेड़ा नहीं न मार मुके चाचा आहे काती ससी तू अंदर आ नहीं चाची माना भी ना मंदर जहयाती कंडन जी जंहिंखे त मां जवाब ॾेई सघां पर पंहिंजन खे कहिड़ो जवाब ॾियां दा तू ही छा थो चई तुझे वात मां निकतल लफ़्ज़ असां लाइ काफ़ी आहे असल खां वठी ॿाहिरी दुनिया त मुंहिंजे लाइ कंडनि जी सेज हुई पर हाणे मूंखे लॻे थो त मुंहिंजे लाइ हिन घर में बि कंडनि जी सेज विछाई वई आहे ये तू छा थो चई हाशिम असां तुंहिंजे लाइ कंडनि जी सेज विछाईंदीसीं इहो त तव्हां था सोचो न पर मूंखे ॿुधायो त हिन वक्त बहादुर छा सोचींदो हूंदो उहो त ज़हर जा ठुक भरींदो हूंदो ज़हर जा ठुक हाशिम तूं इहा ॻाल्हि थो करी अरे मूंखे मरण ॾिया न जहिड़ो करे त चवांदी ला पलिया मुझे वाहन के ॾिस सब्र कर अल्लाह सब्र कर सोना तो मुझे फैसले जी भंजकड़ी करे मुझे उसूलन जी तोहीन कई आ जिन्हें तो तू मुझे वफादार रही सच्चो साथी आई बाबा सही अमा वडा हो अब्बा हो ऐं मां तव्हां जे हर हिक लफ़्ज़ जो पाबंद आहियां सोना जेकॾहिं एतिरी इज़त ऐं एहतराम करीं बि थो त पोइ रोकण जे बावजूद भी तोखे सूबेदार सिकंदर के मारण जी धमकी सूहे कोन थी बराबर बाबा साईं मुआवा जे झलण जे बावजूद सूबेदार सिकंदर के साम्हूं चयो मां तोसां दिलावर जो पलांदी आहियां छा कयां दिलावर जो मौत मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे सुबुह खां भूखाल जे इलाइक़े में बाबा साईं जेकॾहिं दिलावर कंहिं बेहद मरे हा त घट में घटि असां मयारी न थियूं हेरिस काबू खान जे उसूल ऐं कानून जी खिलाफ वर्ज़ी थी आहे बाबा साईं हुननि हिननि खे कीअं माफ़ कयो आहे इहा ॻाल्हि मुंहिंजे सम्झ खां ॿाहिरि आहे तुंहिंजी ॻाल्हि बजाए सोना पर इंसानियत बि का शइ आहे माण्हू जेकॾहिं पंहिंजो कयल ॾोह मञे थो ऐं हुनजी माफ़ी घुरे थो हिन ॻाल्हि तहत त आईंदा ईअं न कंदुसि हुनखे मारण खां बहितर आहे त हुनखे माफ़ करे छॾ बाबा साईं मां जो एहतराम कंदे अव्हांजी ॻाल्हि खे मञां बि सही पर बाबा साईं सूबेदार सिकंदर कॾहिं बि मुंहिंजे साम्हूं चढ़ियो ऐं दिलावर जो बेगुनाह कत्ल जो फट मुंहिंजे अंदर में जेकॾहिं उथलियो त मां मजबूर थी पवंदुसि सोना तूं हीअं कर तूं जबल हलियो वञ गोरख घुमी पंहिंजी ॻाल्हि दिमाग़ मां कढी अच त को सूबेदार सिकंदर खां तूं पलांद कंदे ऐं ॿियो कम बि कर सोडा ॿ टे तोपची पाण सां वठी वञ ऐं कीर्थर ते वञी
माई बसरा अॼु खां पोइ बाबा ही घर सॼो उतो जवाले आहा पथो खराब थई चा मुंहिंजो घर बहादुर जो घर आहे बहादुर जो ऐं बहादुर जो ई रहंदो बसरा कचे हुजे जा पके मुंहिंजा त फ़क़ीर हूअं ई फिरंदा था वतन पिया इहो बि बहादुर बच्चे जो हुकुम आहे ऐं हा हाणे महीने जी तुंहिंजी पगार शुरू आहे हाजी हे छा थो चई पियो बसरा ऐं पघार ते हाजी मां त खणी हिते रहां पर इहा ससु ई मूंखे सहंदी इन जे लाइ त बहादुर खान चयो आहे त ससु ई ॿाहिरि निकिरे त माई बसरा हुन जो दर बंदि करे हुनखे ॿाहिरि वञणु न ॾे सुभाणे को मर्द माण्हू अचे मां हुनखे छा जवाबु ॾींदसि इहे साॻा लफ़्ज़ त बहादुर झलियो आहे इहो बहादुर चयो या तूं थो चई माई बसरा तोखे अञा यकीन नथो अचे छा बहादुर सां हुननि केॾी झुट कई आहे छा बहादुर अञा हुननि खे गुलनि जा हार पाराईंदो छा अलाए इहो बि ससुअ कहिड़ो जादू करे छॾियो आहे बहादुर ते असुल बिड़कई ॿाहिरि कोन थो कढे पर शरीफ़ इहो ख्याल रखजांइ मतां तूं मूंखे इहे टिकियूं बिटिकियूं सेखारे माराए विझे माई बसरा हुननि जो जादू ख़तम हू त बहादुर खे मारे चुका आहिनि सिधी सही ॻाल्हि आहे उन्हनि वसऊं कोन घटायो आहे वरी बि रब जी मेहर हुई जो तूं बहादुर जो थी पए मूंखे ख़बर हुई माई बसरा तॾहिं त तोखे इलाज कंदो त बहादुर बच्चो मूंखे वेझो करे ॾे हाजी हाणे जे ठो पियो त मां बेके खां मोकिलाए त अचां हुनखे ॿुधाए त अचां पोइ अची हिते रहंदसि ठीकु आहे पहिरीं कमु इहो करे आ हा बादल कीअं आई मां ठीकु आहियां तव्हां ॿुधायो मां ठीकु आहियां पर हिते तोखे का तकलीफ़ त कोन्हे न रे सर मुंहिंजे करे त तव्हांखे तकलीफ़ आई आहे जो तव्हां पाण हिते हली आया आहियो मुंहिंजो हिते अचण जो मक़सदु सिर्फ़ु इहो हुयो त राणा साहब ऐं सिकंदर जी कोशिशुनि सां ॻाल्हि जिते पहुती आहे त नबू फ़ैसिले लाइ राज़ी थियो आहे जेकॾहिं तूं चाहीं त ॻाल्हियूं रखी सघजनि तव्हांजी महिरबानी आहे त तव्हां मुंहिंजे लाइ सभु कुझु कयो था मूंखे सभु कुझु तव्हां ॾे थो भायां त तव्हां मुंहिंजे लाइ सोचियो था पर मां त फ़िलहालु अहिड़ी पोज़ीशन में आहियां जो अंदरि हुजां त बहितर आहे बहादुर मूं तोखे सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे तुंहिंजो ॿारु हुजणु बहितर आहे छो त जेको माण्हू पाण ॻाल्हियूं ॾिसी वाइसी हल कंदो उहो केरु ॿियो नथो करे सघे बहादुर माण्हूअ जी ज़िंदगी में खोड़ अहिड़ा वाक़िया पैदा थींदा आहिनि जंहिंखे मुड़सीअ सां मुंहुं ॾिबो ऐं हल कबो आहे इहे कुंड वठी वेही रहण मां को फ़ाइदो कोन्हे इन करे मां पाण तो वटि हली आयो आहियां बसि कमु खान तव्हां वॾा आहियो ऐं वॾनि जी वॾी सोच हूंदी आहे मूंखे जीअं बहितर लॻे तीअं कयो मूंखे तो मां इहा ई उमेद बाबा ये मुखे ॾिसी छो अखियूं बंदि करे छॾी छा त मुंहिंजो मुंहुं बि नथो ॾिसण चाहे बाबा तोखे अखियूं खोलणियूं पवंदियूं ऐं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधणी पवंदी बाबा तोखे सोफी तोखे ख़बर न आहे त बाबे वॾे जी तबियत ख़राब आहे उनखे आराम करण दे चाची तू विच में न ॻाल्हाए हे हिकु पीउ ऐं धीउ जो मसलो आहे बाबा जेकॾहिं मूंखे बहादुर खे ज़ाहिर ॼाणो हुजे हा न त मां तव्हांखे छो मोकिलियां हा मानी नहीं बाबा मुंहिंजे करे जेकी तकलीफ़ तव्हांखे आई आहे ई कहिड़ी धीउ चाहींदी त असांजे पीउ खे एॾी तकलीफ़ अचे न कर बाबा न त सभिनीनि पीअरनि जो पंहिंजी धीअरुनि तां वेसाउ खॼी वेंदो को बि पीउ पंहिंजी धीउ ते एतबार कंदो न कंदो बाबा तू ये न कर बाबा बाबा इन खां त बहितर हो त मां मरी वञा घटि में घटि इल्ज़ाम त न लॻे हा त हिकु सहुरे पंहिंजे नाठीअ खे
दर जण में पंहिंजी धी सां मदद कई। बाबा असल में तव्हांखे बि पंहिंजी धी ते एतबार न रहियो आहे। मूंखे एतबार आहे तॾहिं तव्हां ज़हर वारी मानी मुंहुं खाधी त मुंहिंजी धीअ अहिड़ो कमु नथी करे सघे। जेकॾहिं एतबार न हुजे हा त पंहिंजी ज़िंदगी दाव ते छो लॻायां धीअ, छो लॻायां? बाबा मूंखे तुंहिंजे सिर जो कसम आहे, मां अहिड़ो कुदो कमु करण जे लाइ सोचे बि नथी सघां। बाबा मां पले खाने जी धीअ आहियां, जे पले ॾुख त ॾिठा पर पंहिंजनि जो साथ कॾहिं बि न छॾियईं। पोइ बाबा मां तुंहिंजी धीउ थी करे तोखे टिको कीअं दिलाए सघां? बाबा बाबा तूं मूंसां ॻाल्हाए, इहो मूंखे ॾिसी अखियूं न बंदि कर, मुंहुं न फेर बाबा। बाबा 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 ने